मेहरबानी दोस्त अमर इकबाल जी। देर ना है देर आयत दुरुस्त आयत। कुर्बान मंगी जे हवाले सां जेका ही ख़ूबसूरत रिहाण रचाई वई आहे, मां सम्झां थो त इहो कुर्बान मंगी जी शख़्सियत जो असरु आहे त हेतिरनि माण्हुनि जी मुहबत आहे हुन सां, ऐं एॾा ख़ूबसूरत शाइर, वॾा अदीब ऐं वॾियूं शख़्सियतूं एॾे तादाद में क़ुर्बान जी मुहबत में गॾु थिया आहिनि। इहो ई काफ़ी आहे त क़ुर्बान मंगी जी शख़्सियत में जेका पंहिंजाइप ऐं जेको हुनजो कमु थियलु आहे, जेके हुनजूं दोस्तियूं ठहियल आहिनि, छाकाणि त मूंखे इहो ॿुधाईंदे फ़ख़ुरु बि थिए थो, ख़ुशी बि थिए थी त मां क़ुर्बान मंगी जो 35 सालनि खां दोस्त आहियां। ऐं 35 साल मां सम्झां थो हिकिड़ो तमामु वॾो अरसो थिए थो कंहिं दोस्ती जे हवाले सां। असां नंढड़ा हुआसीं ऐं सॼो जेको क़ुर्बान मंगी जो सफ़रु आहे उन जा अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं ऐं काफ़ी हवालनि सां। त क़ुर्बान जे लाइ मां इहो चवंदुसि त जॾहिं मूंखे ख़बर पई, मूंखे क़ुर्बान पाण ॿुधायो त दोस्त हीउ प्रोग्राम करणु चाहिनि पिया ऐं अव्हांखे हुन में ॻाल्हाइणो आहे, त सचपच मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। मूंखे ईअं महसूसु थियो ॼण मुंहिंजी पंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त क़ुर्बान सां हेॾो वॾो प्रोग्राम थियणु घुरिजे, छाकाणि त पाण सदाईं पस मंज़र में रहंदो आहे ऐं प्रमोट कंदो आहे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे, मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे, मुख़्तलिफ़ अदबी हवाले सां, ऐं उनजो वॾो हिकिड़ो पस मंज़र में वॾो कमु आहे। त मां पाण चाहियां पियो त क़ुर्बान सां हेॾो वॾो प्रोग्राम थियणु घुरिजे। ऐं इन हवाले सां मां इहो चवंदुसि त क़ुर्बान मंगी जी शख़्सियत जेका आहे उहा 3 हिसनि में असांखे नज़र अचे थी, असां विरहाए सघूं था पिया। हिकु हुनजो हिकिड़ो बहितरीनु इंसानु हुजणु, ॿी आहे हुनजी शख़्सियत, छाकाणि त पहिरियां माण्हू इंसानु हुजे थो पियो ऐं उनखां पोइ शख़्सियत बणिजे थो पियो कंहिं न कंहिं शोबे जे हवाले सां, ऐं शख़्सियत खां पोइ हिकिड़ो माण्हू इदारो बणिजे थो, हिकिड़ी अंजुमन बणिजे थो। त क़ुर्बान मंगी हिन वक़्तु हिकिड़ी अंजुमन ऐं हिकिड़े इदारे जी हैसियत माणे वरिती आहे, ऐं इहो तमामु वॾो कमु आहे। इहो कंहिं घटि माण्हुनि खे एतिरो नसीबु थींदो आहे। घटि माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा असांजे क़ौमुनि में पैदा थींदा आहिनि जेके हिकिड़े इदारे जी हैसियत में, हिकिड़ी अंजुमन जी हैसियत में उन्हनि जो कमु हूंदो आहे। हीउ जेको प्रोफाइल क़ुर्बान जो असांखे मिलियो, मां सम्झां थो त हीउ एतिरा एवॉर्ड, एतिरा सर्टिफिकेट ऐं एतिरनि तंज़ीमुनि में कमु करणु, हीअ सभु शयूं जेके आहिनि इहे ज़रूरु क़ुर्बान मंगी जी क्रेडिट ते आहिनि। पर मां ईअं चवंदुसि त हज़रत अली करमल्लाह वजह जो कौल आहे त जेका बि शइ ॻणप में अचे थी पई, जेका शइ गिनतीअ में अचे थी, उहा ख़तमु थी वेंदी आहे। त कमु उहो कजे जेको इन गिनती ऐं शुमार खां वधीक हुजे। त हीउ जेको मां इहो अर्ज़ु कंदुसि त क़ुर्बान मंगी जो जेको असुलु कमु आहे, जेको हुनजी शख़्सियत जे जेको हुनजे में जेको अंदरूनी जेको रूह आहे, जेके हुनजा रवैया आहिनि, या जेको हू करणु चाहे थो, या जेको हुनजा ख़्वाब आहिनि, या जेको हू करे चुको आहे, उहो हिन पने खां इलाही मथे आहे। असुलु शइ इहा आहे त क़ुर्बान जी जेका तव्हां थोरो पोइ वेंदव त हुन जेका महिनत कई आहे, हुन जेका स्ट्रगल आहे, उहा नंढपण खां वठी बालकपणे खां वठी जेका रही आहे, हू एॾो एक्टिव हुयो। ऐं ईअं सम्झो त 1978 खां वठी मुंहिंजो हुन सां दोस्ती जो नातो थियो, त मां हुनखे जॾहिं पहिरियों दफ़ो कंहिं हफ़्तेवार रसाले में हुनजी तस्वीर ॾिठी हुई ऐं उन में हेठां इहो कैप्शन लिखियलु हो त ख़ैरपुर जो जाखोड़ी ऐं उभरंदड़ लेखक आहे, त मूंखे हुन सां मिलण सां हिकिड़ो अजीब रोमांस पैदा थियो। ऐं तव्हां यकीन कयो त मां उन ई साल, मुंहिंजी उन वक़्तु, छा त मूंखे क़ुर्बान मूंखां 2 साल वॾो आहे, मुंहिंजी उन वक़्तु उमिरि 14 साल हुई ऐं क़ुर्बान 16 सालनि जो हुयो। मां रोड़ीअ खां सिर्फ़ु हिन माण्हू खे ॾिसण जे लाइ आयो हुउसि, ऐं इन उमिरि में अकेलो ख़ैरपुर अचणु, ऐं उन वक़्तु टेलीफोन कोन हो, उन वक़्तु मोबाइल न हुई,
ख़ैरपुर में मां ज़रूरु पहुतुसि, पर मूंखे एतिरो यादि हो त निज़ामाणी महले में ई रहंदो आहे ऐं निज़ामाणी महले जी मूंखे ख़बर न आहे। उन वक़्तु मां ख़ैरपुर मरियम तोप खां निज़ामाणी महले पंधु वियो हुउसि, सिर्फ़ु क़ुर्बान सां मिलणु ऐं क़ुर्बान खे ॾिसणु। त इहो उन जी शख़्सियत जो हिकिड़ो असरु हुयो। उनखां पोइ सिंध बालक संगत में पोपट पब्लिकेशन में गॾु रहियासीं। सिंध बालक संगत में मां हिन जो मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी रहियुसि। पोपट पब्लिकेशन में मां हिन जो लेखक रहियुसि। उनखां पोइ चिणग संगत में गॾु रहियासीं। इलाही हवालनि सां क़ुर्बान सां वास्तो आहे। केतिरनि बि लिहाज़ सां, हर लिहाज़ सां जेकॾहिं क़ुर्बान खे ॾिसिजे त हू तमामु वॾो माण्हू आहे। मां लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे लिहाज़। आम तौर ते इहो सम्झो वेंदो आहे त लिहाज़ माना कंहिंजो ख़्यालु रखणु, पर हीउ ॾाढो गुनाहगून लफ़्ज़ आहे। लिहाज़ जो मतिलबु इहो आहे त कंहिं गहरे तालुक़ जो अहसासु, कंहिंजो को लिहाज़ रखो त क्या को ज़हन में गहरो तालुक़ ज़हन में रखी पोइ उनजो तव्हां लिहाज़ रखो। इहो आहे लिहाज़। त क़ुर्बान जो जेको असां सां तालुक़ु आहे, जंहिं बि लिहाज़ सां असां हिन ते गुफ़्तगू कंदासीं त हू असांखे ॾाढो मनाइतो माण्हू नज़र अचे थो पियो। मां जीअं पहिरां गुज़ारिश कई त हुनजी शख़्सियत में महिनत, स्ट्रगल, उनखां पोइ जेको हुन सफ़रु शुरू कयो ॿारनि जे तंज़ीमुनि जो, ख़ासि तौर ते सिंधी ॿारनि जे तंज़ीमुनि जो, जेको हुन पोपट पब्लिकेशन खां उनखां पोइ सिंध बालक संगत तव्हां तसवुरु कयो त उन वक़्तु ज़ियाउल जी मार्शल लॉ जो दौरु हुयो ऐं उन दौर में सिंधी ॿारनि जी ॻाल्हि करणु, सिंधी क़ौम जी ॻाल्हि करणु, सिंधी ॿोली जी ॻाल्हि करणु ऐं उहो दौरु जॾहिं रोशन तारा प्रोग्राम ते बैन हुजे ऐं टीवी ते बंदि कयो वियो हुजे, इहो क़ुर्बान मंगी आहे जंहिं उन वक़्तु वफ़ाक़ी वज़ीर सां जंग करे इहो PTV ते रोशन तारा प्रोग्राम शुरू करायो। असां हिन जा शाहिद आहियूं। इन में इहो पाण बि हिन जो इज़हार कंदो त सिंधी प्रोग्रामनि खे PTV ते ख़ासि तौर ते ॿारनि जो प्रोग्राम रोशन तारा जेको ॿीहर जारी थियो, उहो क़ुर्बान मंगी जे ज़ाती कोशिश सां जारी थियो। त इहे ॿोली जे हवाले सां, सिंधी ॿारनि जे हवाले सां, तंज़ीमकारी जे हवाले सां ऐं पब्लिकेशन जे हवाले सां, जीअं क़ुर्बान जा जो शख़्सियत जा मुख़्तलिफ़ पहलू आहिनि। हू हिकु ई वक़्तु शाइर बि आहे, लेखक बि आहे ऐं वॾो ॿारनि जे तंज़ीमुनि जो सोशल वर्कर बि आहे, समाज सुधारक बि आहे ऐं उनखां अलावा हू पब्लिशर बि आहे। त इन हवाले सां मां इहो अर्ज़ु कंदुसि त पोपट पब्लिकेशन जो जेको कंट्रीब्यूशन आहे, उहो हिकिड़ो अकेलो माण्हू थी करे सिंध जा जेके बि वॾा इदारा आहिनि उन्हनि जे मुक़ाबले जे लेवल जो ई पब्लिकेशन कमु आहे जो क़ुर्बान खणी आयो आहे। त दोस्ती जे हवाले सां, रवैयनि जे हवाले सां मां गुफ़्तगू कंदुसि त क़ुर्बान मंगी जा जेके रवैया आहिनि उहे ॾाढा शानदार ऐं मस्बत रवैया आहिनि। इन गहराई जे लिहाज़ सां ऐं तमामु वेझो हुजण सां मां इहो महसूसु कयो, काफ़ी दोस्तनि इन शइ जो ज़िक्र बि कयो त क़ुर्बान मुखालफ़त बराए मुखालफ़त न कंदो आहे, बल्कि मुखालफ़त कंदो ई न आहे। कंहिं दोस्त चयो त हिन खे दुश्मन ऐं दोस्त जी ख़बर न पवंदी आहे। इहा हुन जी ख़ूबी आहे, इन जी ख़ामी न आहे। छाकाणि त बीबी राबिया बसरी खां जॾहिं पुछियो वियो त तव्हां शैतान खां नफ़रत कंदियूं आहियो, त बीबी राबिया बसरी इहो फरमायो त मुंहिंजे दिलि में अलाह जी मोहबत एॾी भरियलु आहे जो शैतान जी नफ़रत रखण लाइ मूं वटि जॻह ई न आहे। त मां किथे शैतान खे रखां? त मां सम्झां थो त क़ुर्बान मंगी जेका दिलि आहे उहा मोहबत सां, इश्क सां, दोस्तनि जी एॾी टमटार आहे जो हू कंहिंजे लाइ बि को ॿियाई, कंहिंजे लाइ बि को कीनो, कंहिंजे लाइ बि को नेगेटिव ऐं न मनफ़ी ख़्यालु कोन थो रखे। ऐं हूअं बि चवंदा आहिनि त मुखालफ़त बहितर रवैये ऐं बहितर राय खे बि बर्बादु करे छॾींदी आहे। त क़ुर्बान बैलेंस्ड रहियो आहे ऐं सभिनी खे गॾु हलण जे लाइ ऐं सभिनी सां गॾु हलियो आहे ऐं इहा हिन जी कामयाबी आहे ऐं इहो हिन जो उनखे वॾी ख़ूबी आहे। ऐं काफ़ी टाइम थी चुको आहे, काफ़ी दोस्त अञा ॿिया बि ॻाल्हाईंदा ऐं क़ुर्बान जूं एॾियूं ॻाल्हियूं आहिनि, एतिरियूं ख़ूबियूं आहिनि जो असां उन ते भरपूर ॻाल्हाए सघूं था पिया। ऐं मां जिन जी जेका असुलु कामयाबी आहे पंहिंजे फील्ड में, उन जे लाइ मां हाफ़िज़ शिराज़ी जो इहो फ़ारसी शेर पढ़ंदुसि त हरगिज़ न मीरद
आंके दिलश ज़िंद शुद्ध ब इश्क हरगिज़ न मीरद उहो कॾहिं बि नथो मरी सघे आंके दिलश ज़िंद शुद्ध ब इश्क जंहिंजी दिलि इश्क सां टमटार आहे सब्त अस्त बरजरीद आहे आलम दवा में मां उहो हिन सॼे काइनात में हिन सॼे आलम में ज़िंदा रहंदो अमर रहंदो ऐं उन जी ईअं ख़ुशबू रहंदी जीअं भिटाई फरमायो आहे त दिलि भर हिन दुनिया में वञी रहंदो वास त हीअ किताब हीअ 10 किताब 20 किताब हे 500 डिग्रियूं हे 500 एवॉर्ड मां सम्झां थो इन्हनि खां वधीक जेको रहणो आहे उहो माण्हूअ जो वास रहणो आहे माण्हूअ जी ख़ुशबू रहणी आहे ऐं उहो उन जे रवैयनि सां रहणी आहे त माण्हू वॾो माण्हू हुजे वॾो इंसानु हुजे हुन में मां डॉक्टर तनवीर अब्बासी सां मिलंदो हुउसि त मां 2-3 शयूं हुन में अहिड़ियूं ॾिठियूं त कॾहिं बि डॉक्टर तनवीर अब्बासी कंहिंजी गिला न कई कंहिंजी गिला न कई ॿी ॻाल्हि त जॾहिं बि हुन सां इन शइ जो ज़िक्र कयो वेंदो हो त साईं फलाणो माण्हू तव्हांजे लाइ हीअं चवे पियो त बि कमेंट्स न ॾींदो हुयो ऐं ख़ुशामंद पसंदि न कंदो हुयो क़ुर्बान मंगी डॉक्टर तनवीर अब्बासी सां गॾु रहियो आहे उन जे वेझो रहियो आहे मां सम्झां थो त हुन जे रवैये में बि असांखे तनवीर अब्बासी जी ख़ुशबू ईंदी आहे क़ुर्बान सदाईं ख़ुशि रहे आबाद रहे